अस्सलाम वालेकुम नाज़रीन। धरती टाइम्स सां गॾु आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। नज़र विझंदासीं ताज़ा तरीन हेडलाइंस ते। आदम सुरीलो जी ख़बर शामिल कंदासीं। मलीर मेमून ॻोठ में लॻल बचत बाज़ार स्टॉल्स ते कमिश्नर कराची इकबाल मेमून, DC मलीर इरफान सलाम, स्टेट कमिश्नर मुराद मेमून जो गॾियल दौरो। बचत बाज़ार जो जाइज़ो वरितो ऐं उन मौक़े ते कमिश्नर कराची इकबाल मेमून ख़रीदारनि सां ॻाल्हि ॿोल कई। उन मौक़े ते कमिश्नर कराची इकबाल मेमून मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मलीर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अवाम जे लाइ बचत बाज़ार लॻाई वई आहे, जंहिंमें ग़रीब माण्हुनि खे रिलीफ मिली रहियो आहे। हुकूमत सिंध जी लॻल बचत बाज़ार जे करे अवाम खे फ़ाइदो मिलंदो। सरकारी अघनि ते खाधे पीते जी शयूं मिलंदियूं। बचत बाज़ार पूरे रमज़ान जो महीनो अवाम लाइ लॻल हूंदी। हुन वधीक चयो त मुनाफ़ाख़ोर दुकानदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी, उन्हनि खे जेल मोकिलियो वेंदो। रेट लिस्ट चेक करण लाइ असांजा ऑफिसर हर जॻह ऐं हर हंधि मौजूदु आहिनि। अवाम जी शिकायतुनि ते कार्रवाई कई वेंदी।